अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। लकी गुलाम शाह खां पेश आहे अब्दुल गनी भयो जी रिपोर्ट। लकी गुलाम शाह प्रेस क्लब साल 2022 जी सालियानी चूंड शिकारपुर प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी सीनियर सहाफ़ी रहीम बख्श जमाली, अब्दुल वहीद बिरोई, बरकत बिरोई ऐं अब्दुल रज़ाक बिरोई जी निगरानीअ में गुज़िरियल ॾींहुं थी गुज़री, जंहिं हिदायतुल्लाह महर खे सदर चूंडियो वियो। नायब सदर अवैस सोलंकी, जनरल सेक्रेटरी फ़हीम हैदर मंगी, ज्वाइंट सेक्रेटरी रज़ा अली सूमरो, खजानची हफीज़ुल्लाह बिरोई, आफिस सेक्रेटरी अब्दुल हमीद महर, एग्जीक्यूटिव कमेटी में अब्दुल रज़ाक बिरोई, गुलाम नबी सूमरो, नदीम जान महर, साहिल अयाज़ महर, सदाम हुसैन महर, गुलज़ार बिरोई चूंडिया विया, जॾहिं त चूंडियल सभिनी उहिदेदारनि ऐं मेंबरनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं वयूं। ख़बरुनि जी दुनिया।